अस्सलाम वालेकुम। मां आकिब मुजतबा। असां बाबा वारे शहर में तुंजामला में स्टोर हलाए रहिया आहियूं पंहिंजो। जीअं त छा चइबो आहे, नवीद चोलियाणी इबरार चोलियाणी अॼु शाम 8 बजे धारा जंहिंमहिल मां स्टोर तां लही वियुमि त मुंहिंजे सोट हुसैन अली सां अबड़े सां ऐं मुज़मिल अबड़े सां हीअ अचे विड़ी विया ऐं उते छा चइबो आहे मोतमार धमकियूं ॾेई विया। छा चइबो आहे, हमलावर थी विया असां ते त बाबा जेकॾहिं सुभाणे तव्हां स्टोर खोलियो त असां तव्हांखे गोलियूं हणी वेंदासीं ऐं तव्हांखे घणो नुक़सानु पहुचाए वेंदासीं। हीअ सरेआम दहशतगर्दी। पुलिस जंहिं महिल बरोक़ कार्रवाई कई त पुलिस जे हूंदे सूंदे SHO साहब जे हुकुम ते पुलिस जे हूंदे सूंदे हिननि असांखे उते बि मोतमार धमकियूं ॾिनियूं त बाबा सुभाणे जेकॾहिं स्टोर खोलियो त असां तव्हांखे मारे वेंदासीं। पुलिस सां बि जहिड़ो असां वटि वीडियो सबूत उहे मौजूदु आहिनि त बाबा हिननि असां सां जहिड़ो कयो आहे ऐं उन में सरेआम हीअ असांखे चवनि था तव्हांखे असां स्टोर हाणे हलाए न छॾींदासीं। असां SSP कंबर ऐं IG सिंध के ऐं छा चइबो आहे DIG लाड़कानो खे असां अर्ज़ु कंदासीं SSP साहब खे त असांखे अमन फराहम कयो वञे ऐं वारे शहर खे बचायो वञे अहिड़नि गुंडनि खां। वरी महिरबानी।